वारा छोकिरी ॼण में कामयाब थियनि था ऐं सन कटी भाला तयारु थियनि था त पोइ तव्हां छा सोचियो आहे? वारसी इहा छोकिरी हुई सौट नाले त सौट निकाह हिन छोरी सां कयो हुई। छा सोट ॿियो निकाह मुंहिंजो कराईंदो छा? छोड़े छोरा जिन जो ॿार नथो खणी सघी आहे हिन नथो खणी सघी हींअर या त मथे कर त असां कोई ॿियो बंदोबस्तु कयूं। अॼु राति मंसूर खान जी वताक ते असां भरपूर नमूने सां वञी हमलो कंदासीं ऐं क़ासिम खे उतां आज़ादु कराईंदासीं। पोइ तव्हांखे कंहिं सुठे नमूने सां कंहिं दग लाईंदासीं ऐं पोइ तव्हां हितां निकिरी वञिजो। तोखे तुंहिंजे हिसाब सां ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾींदासीं जीअं तूं चाहींदी ईअं ई थींदो, पर हिन वक़्तु तोखे असां सां हलिणो पवंदो। वापसि हलण खां पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। शर्त? कहिड़ो शर्त? मुंहिंजो सिको सां निकाह करायो ऐं पोइ मां ऐं सिको हितां हलण लाइ राज़ी थींदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना दिलि हलूं त अपडेट जी तरफ़ तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन कराईंदासीं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जहिड़ो जेको पंहिंजा वेरी में उरूज ते हलंदड़ आहे दोस्तों, ऐं का धुर बि जेका त पाण खे घटि कोन थी सम्झे दोस्तों। जॾहिं त चाकर ख़ान जेको आहे त करम ख़ान वटि बार बार वञे थो, पर करम ख़ान जेको आहे त जाबिर जी ढाल बणिजी बीठो आहे दोस्तों। ऐं जेको आहे त करम ख़ान हिकु ॿी बि ग़लती कई आहे जाबिर सां गॾिजी करे। हू मंसूर ख़ान जे क़ैद ते चढ़ाई करे उन जा माण्हू बि मारिया आहिनि ऐं जेको आहे त उन ते जेको आहे त पंहिंजे जेको जाबिर जो भाउ हुयो क़ासिम त उनखे बि आज़ादु कराए पाण सां गॾु वठी वियो आहे। जॾहिं त हालांकि चाकर ख़ान सां ऐं मंसूर ख़ान सां हुन ॻाल्हियूं वारियूं हुयूं त जाबिर खे हेॾे होॾे करण जे लाइ तव्हांखे ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं, पर उहे ॻाल्हियूं बि जेको आहे त न कयूं। उन खां बाद में ॻाल्हियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु करम ख़ान इन जे करे वारियूं जीअं असांखे एतिरी विथी मिले त असां क़ासिम खे आज़ादु कराए सघूं। हू जेको आहे त पंहिंजी ताक़त जो दबदबो जेको आहे त क़ाइमु रखण जे लाइ पंहिंजे ई ॻोठ जे सरदार जेको हुनजो मंसूर ख़ान आहे त उन सां जेको आहे त ज़ोर आज़माई करे रहियो आहे। पर मंसूर ख़ान जेको आहे त उनखे कॾहिं बि बख़्श कोन कंदो ऐं मंसूर ख़ान जेको आहे त हुन में जेको आहे त ठके ठोके हथु विझंदो। चाकर ख़ान जेको आहे चाहे थो त जाबिर जी जेको आहे त मौत थिए, छो त जाबिर हिकु ज़ालिम आहे। जाबिर त सभु खून साबित थी चुका आहिनि दोस्तों, ऐं जीअं ई चाकर ख़ान जे हथ में जाबिर आयो त हू जेको आहे त मारियो वेंदो। बहरहाल हुनजी ढाल जेको हिन महिल करम ख़ान आहे दोस्तों, ऐं करम ख़ान नथो चाहे त मुंहिंजी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी ताक़त जो दबदबो जेको हलाइण जे लाइ इन जे करे जेको आहे त हू पंहिंजी ताक़त खे क़ाइमु रखण जे लाइ जाबिर खे पाण वटि रखियो आहे ऐं जेको आहे त जाबिर खे करम ख़ान ऐं जाबिर खे जेको आहे त मंसूर ख़ान ऐं जेको आहे चाकर ख़ान जे हवाले कोन पियो करे। ऐं ॿिए पासे दोस्तों मां तव्हांखे ॾसींदो हलां त सांवल ऐं जेको आहे त सिकू वारनि में ऐं जेको आहे त ॾुफेड़ पियल आहे ऐं मुराद ऐं शेराल वारनि में ॾुफेड़ पियल आहे दोस्तों। त उनजी अपडेट तव्हांखे नेक्स्ट वीडियो में ॾींदासीं। फ़िलहालु ॾींदा असांखे इजाज़त, वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।